करो गुलाबुआ, करो गुलाबुआ। रस्तो इतरो खराब आ, इनके जो गाड़ी आहिस्ता हलाए। अदा खानो गाड़ी आस्ते हला। हाँ पर मां छा कयां, रोड ही एडो खराब आ, सामू वारी पुल ताईं यहीं हलंदो। Life is so dull. Have no. Are you getting bored here? No, not so. But I'm talking generally. Yeah, it's a Kalin village. हूँ ऐसा शेयर करे भी दासी। I mean university. I want to visit any good library. Up to you. हूँ अबे शैला हिक ॿिनि ॾींहंनि में यूनिवर्सिटी वेंदी, हुन सां गॾु हलिया हलंदासीं। That's fine. अस्सलाम वालेकुम। इनके चो तो गाड़ी बिहारे पानी आने दी मुख्य होने लगी है। अदा खानो साइण के ओने लगी आ, पानी आने दीजो। हाँ मां अॻियां दुकान अचनि त बीहारियां थो। रशा मानू तो दिस किथे जे मां फाती आया। हाँ साइण निभागा मानूआन का शनासी कान था। साथ मुझे ताने अलाए कॾहिं ईंदो हे। हेलो हाँ दा खानो हाणे आराम सां हले जा। हलूं त अथा इहो सामू वारी पुल ताईं रस्तो यहीं खराब आ, पोइ सही आ रस्तो। हूअं त ट्रैफिक न हूंदी आ, अॼु रश बि ॾाढो आ, शायद रोड ठहे थो इन जे करे। ठीक है, इनके चेस त पंहिंजे मुंहं सां हले। ॿुधई अदा सर तव्हां पंहिंजे नौकरनि के पगार न ॾींदा? जो तव्हां सां शिकायत कई आहे? नो नॉट मीन दैट, बस यही पुछम। मामा उन्हनि खे पगार खां वधीक ई ॾेई छॾींदो आहे। वो कीअं? अड़े बाबा ख़र्ची पाणी खाइण पीअण इहो सभु असांजे ज़िम्मे हूंदो आहे, ॿियो छा ॾियूं उन्हनि खे? बट इहो हुननि लाइ काफ़ी न हूंदो सर। त पोइ काफ़ी छा हूंदो आहे? तव्हां ई असांखे कुझु ॿुधायो। आई मीन सोशल सिक्योरिटी, तहफ़ुज़। अरे बाबा हिन मुल्क में असांखे सिक्योरिटी कान्हे का, तव्हां वारी नौकरनि जी ॻाल्हि था कयो। बाबा ही त असांजे दर जा ख़ादिम आहिनि, हिननि जा अबा ॾाॾा असां वटि ग़ुलाम बणिजी आया हुया। असल में आहिनि त तव्हांजे नस्ल जा, हबश खां आया आहिनि। जड़ी तरह तवा चो था जेकॾहिं ईअं चवंदोसि
त सोफिया समझंदी त असां पंहिंजे मुफ़ाद लाइ हुनखे ॿीहर इन बाहि में उछलायो आहे। सीधी सीधी ॻाल्हि था चऊंसि, घुमाए फिराए चवण जी ज़रूरत ई कान्हे। पूरी सूरत हाल त ॿुधाईंदसि न हुनखे। हा, पर हुनखे एतिरो ख़ौफ़ज़दा करण जी ज़रूरत नाहे। न न, ख़ौफ़ज़दा न, बस हिदायत कंदसि ऐं आगाह कंदसि। ऐं तूं हुनखे पको कजांइ जेसि ताईं यामीन ख़ान अच मां अच। वे बाबा चाय ना प्लीज। सब ठीक था है ना? हाँ बेटा, सब ठीक है। है थी तसल्ली से। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। तू अज वरी लड़ाई तो न करनी है ना? वेरी गुड। छा? सुठी गाला लड़ाई न करनी है ना तू? साहब पहिरियां थोड़ी खबर हुई त तू असांजो मेहमान आई। वाकई आया त तव्हांजो ई मेहमान मां। ही सॼी ज़मीन यामीन खान जी आहे। ॿियो न त छा, हे सॼो इलाइक़ो असांजे रेस जो आहे। हितां खां ॿिए हंधि बि उन्हनि जूं ज़मीनूं आहिनि। अच्छा, हिते सिर्फ़ गुलनि जो फसल थींदो आहे बस? न न, हिते गुलनि जो फसल बि थींदो आहे, कमंद बि थींदो आहे, ऐं छा चवंदा आहिनि सारियूं बि थींदियूं आहिनि। सॼो फसल थींदो आहे। अदी गुलाबो छा थो थिए? ख़ैर न आहे? अदा कुझु न आहे, हितां उतां जूं ॻाल्हियूं पियूं थियनि। चङो चङो। वरी है विरण त नथा अचनि न मूंसां। तोखे त ख़बर आहे न त यामीन कीअं बि मिंथू मेड़ कया त मां सोफिया बिना मरी वेंदसि। मां हुन बग़ैर रही कोन सघंदसि। ॿीहर मां हुनखे का तकलीफ़ कोन ॾींदसि। मामा मुंहिंजी मदद कयो। हिन जे त पेरनि अची पियो हो त मूं ते रहम कर। मां सोफिया बग़ैर मरी वेंदसि। मूं ते रहम कयो न त मां मरी वेंदसि। असां त हुन ते रहम खाधो पुट। गॾो गॾु तुंहिंजी बि त गणती हुई न। आख़िर पहाड़ जहिड़ी ज़िंदगी कीअं गुज़ारी आहे पुट? आख़िर पंहिंजो घर त पंहिंजो ई हूंदो आहे न। तुंहिंजो पीउ रईस दिलनवाज़ ख़ान तुंहिंजी शादी ॿिए हंधि त कराए कोन हा। बस इन लाइ मां बि। अंकल, शैला ऐं अदा फरीद जे रिश्ते जो छा मसलो आहे? मेरुल निसाब काफ़ी शोर भी करे। तव्हां सां वाइदो कयो हुयो यामीन खान? वाइदो त कयो हुई, पर असांखे इन जी फिक्र न आहे। छो अंकल? वाइदे ख़िलाफ़ी करण ऐं पंहिंजी ॻाल्हि तां फिरी वञण उन जी फितरत में शामिल आहे। अफ़सोस जी ॻाल्हि आहे। पुट, इन खां वधीक अफ़सोस त मूंखे ॿी ॻाल्हि थिया। हा, जॾहिं खां मूं ॿुधो आहे त हुन जी नज़र तो वारी ज़मीन ते आहे त मां वधीक परेशान थी वियुमि। मुंहिंजो हिकिड़ो दोस्त आहे, गे जी फैक्ट्री हणणु चाहे थो। मुनाफ़े वारो कारोबार आहे। मां हुन शेयर करणु चाहियां थो, अधो अधु। अच्छा, पोइ? सोफिया, तूं पंहिंजी ज़मीन जो 18 पावर मूंखे ॾेई छॾ, मसइलो हल थी वेंदो। अंकल, कंहिं फैक्ट्री में पैसा लगाइण पियो चाहे। फैक्ट्रीअ में?
जी अंकल कंहिं घी जी फैक्ट्री आहे। ॿुध, हे नयो इंकिशाफ आहे मूं लाइ। छा अंकल तव्हांखे ख़बर कोन्हे? हा, बिज़नेस जी ॻाल्हि त करे पियो, पर कहिड़ो बिज़नेस ही तूं हाणे पई ॿुधाए। अंकल यामीन खान त मूंखां ज़मीन जो अटॉर्नी पावर पियो घुरे। उहा खपाए पैसा कंहिंसां गॾिजी कंहिं ऑयल फैक्ट्री में पियो इन्वेस्ट करणु चाहे। ॾिठई, मुंहिंजो शक सही निकितो न? छा जो बिज़नेस, कहिड़ी फैक्ट्री, कुझु बि न आहे। इहो सॼो ड्रामो थी, ड्रामो। असल में हू तुंहिंजी ज़मीन पियो हड़प करणु चाहे। हुन ॿीहर शादी बि इन लाइ कई आहे तोसां। शायदि उहा त तव्हां करे न असांजी। ऐं बुआ, अम्मा खे बि त तव्हां राज़ी कयो न बुआ? मां त शायदि पियो चवां पुट, इन लाइ जो उन वक़्तु असांखे यामीन खान जे इरादनि जी ख़बर कान हुई। असांखे ख़बर न हुई त हुन जी सोच छा आहे पुट? इहा त मां हाणे ॻाल्हियुनि में ॿुधो, जॾहिं मां किथां ॿुधो। हाणे वधीक तुंहिंजी मर्ज़ी पुट। असांजो फर्ज़ हुयो तोखे होशियार करणु। बाक़ी तव्हां ज़ाल मुड़ुस हो, जीअं चाहियो ईअं कयो। चाही त ज़मीन लिखी ॾेसि, ऐं चाही त पंहिंजी मिल्कियत पंहिंजे हथ में रख। बाक़ी तुंहिंजी मर्ज़ी थी। हथनि मां मिल्कियत वेई न त पोइ तुंहिंजी बि अहमियत कोन रहंदी पुट। ऐं यामीन खान हाणे धीअ जो संग ॾियई न त बि न वठजांइ। न, अड़ी छोरी, तू छो थी मरे, छो थी पंहिंजे जीअ खे झोरे? भला तू ही ॿुधाए मुंहिंजो भाउ छा करे हा? ड्राइवर आ हुननि जो, नौकर आ। उन्हनि सां गॾु न वेंदो त ॿियो कंहिंसां वेंदो? हा, तू ही ॿुधाए। ॿुधाए न, ॿुधाए छो नथी? इनकार करे हा उन्हनि खे? गॾु गाॾीअ में विया आहिनि त ॻाल्हाईंदा बि न। चरी हा छा? अदा साइण सां ॻाल्हाईंदो? हुन वीचारे जी एतिरी मजाल थींदी? पर साइण त हुन सां ॻाल्हाए सघे थी न। पोइ छा कंदो खानू? पोइ त हुन जी बि दिलि चाहींदी न। न न, हाणे ईअं कोन थींदो। साइण ईअं बि हाणे कोन कंदी। तोखे कहिड़ी ख़बर आहे? शबीरा बि त वई आहे न हुननि सां गॾु। तूं पाण ई त ॿुधाई पई। हाणे तूं ई ॿुधाए, हुन जे अॻियां वेही करे ॿई ॻाल्हियूं त कोन कंदा? हरू भरू शक न कर शानू, शक करणु सुठी ॻाल्हि न आहे। हाणे उथी ओॾे पाणी पियो अथे, मुंहुं धो, न त माण्हू तुंहिंजो इहो बूथ ॾिसी करे पुछंदा त हिनखे छा थियो आहे। उथ चरी। मामा भी हद तो करे यार। छा थियो? टेल मी यार, छा कयो पापा? छा कयो पापा? फुजूल में मेहमान जी इंसल्ट करे छॾी। व्हाट? कीअं? नौकरनि ता ॻाल्हि निती त अली खे चवण लॻो त ही शीदी भी तव्हांजी नस्ल जा आहिनि। उफ, ओ माय गॉड, इट वाज सो इंसल्टिंग यार। मूं मञो त ओरिजिन इहो ई आहे, पर ईअं चीप तरीक़े सां चवण त ग़ुलाम बणिजी आया हुआ, हीअं हुआ, हूअं हुआ। आई एम सॉरी शगुफ्ता। पोजीशन त मुंहिंजी बि ऑकवर्ड थी रही आहे। सॉरी यार। यार
तूं एतिरी एनर्जेटिक छो थी रही आई? मां त मामा जे रवैये जी ॻाल्हि थी करियां। पोइ बि यार छा ॻाल्हि आहे? कहिड़ी साज़िश बि कयो वेठियूं? कीअं मुंहुं छो कयो वेठियूं आहियो? मानी कोन ॾींदव या? पप्पा तव्हांखे छा थी वियो आहे? तव्हां गेस्ट जी ईअं इंसल्ट कंदा आहियो? कहिड़े गेस्ट जी? छा चयो मूं? ॿुधाए शगुफ्ता, जेको पापा खे सम्झ में नथो अचे। मामा कहिड़ी ज़रूरत हुई हुन जो असुल नसुल कढण जी? अच्छा, अली जी ॻाल्हि थी करीं? जी, कुझु बि आहे, ही माण्हू किथां बि आया आहिनि, इन सां अलीअ जो छा? ओहो बाबा, मां त हुनखे ईअं ई ॿुधाए रहियो हुउसि त हू सदियुनि खां हिते असां वटि रहिया पिया आहिनि। पघार जी ॻाल्हि पियो करे त पघार हुनखे केरु ॾींदो आहे, बसि इहो ई हुनखे ॿुधायां पियो मां। हा, त हू वीचारो सही त चए पियो। अली इंग्लैंड में रहियो ऐं पढ़ियो आहे। उतां जी सोशल सोसाइटी में सभिनी खे हिक जेतिरा राइट्स मिलंदा आहिनि। हा, त असां बि पंहिंजे रस्म रवाज सां हलंदासीं न, त हिते जेको बि तौर तरीक़ो हूंदो। त हिन में तानो ॾियण जी कहिड़ी ज़रूरत हुई पापा? त तुंहिंजी नसल जा आहिनि, हिते गुलाम थी आया आहिनि। ठीकु आहे बाबा, मां हुनखां माफ़ी वठंदुसि, पर मूंखे लॻे थो त हुनखां वधीक त तोखे ख़राबु लॻो आहे। बुरो त लॻंदो न पापा। हाणे घणी किल पिए। साहब पहिरियां थोड़ी ख़बर हुई त तूं असांजो महिमान आई। हिते सिर्फ गुलनि जो फसल थींदो आहे बस। न न, हिते गुलनि जो फसल बि थींदो आहे, कमंद बि थींदो आहे ऐं छा चवंदा आहिनि साड़ियूं बि थींदियूं आहिनि, सॼो फसल थींदो आहे।
सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।